नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला अबड़ो या बिशारत सुमरो हलंदासी हलन। मुल्क में कोरोना वायरस जा हाणे जारी वायरस की वधीक 67 मरीज़ फौत हयात विञाईंदड़नि जो अंग 23,529 थी वियो। 24 कलाकनि दौरान 3,582 नवां केस रिपोर्ट मजमूई अंग 10,43,277 थी वियो। हेल ताईं 9,44,375 मरीज़ सिहतयाब थी विया। कोरोना वायरस की हकारी शरह 7.19% रही। सिंध में जुज़वी लॉकडाउन जो चौथों ॾिहाड़ो। कराची, हैदराबाद, नवाबशाह, मीरपुर ख़ास, सखर ऐं लाड़कानी डिवीज़न के केतिरनि ई शहरनि में लॉकडाउन की भञकड़ी। कारोबार ऐं ट्रांसपोर्ट खुलियल। मोरो ऐं खिपरो में SOP की भञकड़ी। चौपाए माल जूं मालपिड़ियूं लॻायूं वियूं। माण्हुनि जी पीह। थर में मासूम ॿारनि तां मौत टारो न कयो। सिविल अस्पताल मिठी में 5 ॿार फोत थी विया। हलंदड़ महीने फोती ॿारनि जो अंग 8 थी वियो। हलंदड़ साल 353 ॿार फोत थी चुका। लाड़कानी में माही मकोल भरिसां ॻोठ पारो अबड़ो में पानी की खॾ में विंझंदे 3 ॿार ॿुॾी विया। ख़ादिम हुसैन, अली हैदर ऐं सुहाना चांडियो जा लाश कढिया विया। दादू में मखदूम बिलावल भरिसां ट्रैक्टर कल्टी, नौजवान कमाल जमाली फोती नौजवान ॻोठ दोस्त मोहम्मद मरी जो रहवासी ॿुधाए पियो वञे। लखी गुलाम शाह में सखर शिकारपुर रोड ते शरलाड़ो वटि गाड़ी की टक्कर में अणॼातल शख्स फोत। पुलिस वाक़े वारनि हंधि पहुची लाश खणाए अस्पताल पहुंचायो। ठट्टे में गाढ़ो वेझो साहिली इलाइक़े में राजूनी ज़रिए वापस करायल नारी बेनज़ीर लाखो के बेदर्दी से कत्ल करण जो इंकिशाफ। गाढ़ो पुलिस FIR दाख़िल करे नारी के पीउ के गिरफ्तार कर वरतो। नारी की कबर ते पुलिस मुक़रर। नारी के मुड़स रजब अली उनर की फरियाद से कत्ल ए खून लिकाइण की FIR 4 ॼणनि खिलाफ दाख़िल। बलोचिस्तान के इलाइक़े पंजगोर में अगवा थी वियल मासूम ॿारड़े जो लाश हथ आयो। मासूम निगर कदीर खलील के भुंग लाइ अगवा कयो वियो हो, जंहिंजो अॼु रोड तां लाश मिलियो आहे। बावड़ो भरिसां ॻोठ रहीम बुअर वासी चाचो ऐं भाइटो हथियारबंदनि हथां मुबैना तौर अगवा। हथियारबंद रुखसार बुअर ऐं अली गुल बुहर के अगवा करे विया। NC दाख़िल। मुरीद शाख भरिसां खुमराथाणी जे हद मां धाड़ेलनि हथां अगवा थी वियल कश्मोर वासी हिंदू नौजवान सरून कुमार बाज़ियाब थी घर पहुची वियो। इलाइक़े में चौबोल आहिनि त मुगवी खे 40 लाख रुपया भुंग भरे बाज़ियाब कराए पियो आहे। गुडू बैराज वटि हिकु भेरो ॿीहर लाॻीतो पानी के वहकिरनि में तेज़ीअ सां वाध थियण लगी। 24 कलाकनि दौरान 57,000 क्यूसेक पानी में वाध। गुडू बैराज वटि पानी जो मथां वहकिरो 2,34,133 क्यूसेक ऐं हेठां वहकिरो 1,91,611 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कंट्रोल रूम मूजिबि 24 कलाकनि अंदरि गुडू बैराज वटि वधीक पानी के वहकिरनि में वाध थियण जा इम्कान आहिनि। This headline news is brought to you by